कंहिंजे हथ में कान्हे। कुल प्यारा पैगंबर ऐलान कर, कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तुख़रिजुल हय्य मिनल मय्यित तूलिजुल लैला फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुख़रिजुल हय्य मिनल मय्यित व तुख़रिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशा बिग़ैर हिसाब। कुल प्यारा चओ त ए अल्लाह, अल्लाह ही मालिकल मुल्क, बादशाह जो बादशाह अल्लाह हो, ॿियो केरु कोन्हे। ऐं तूं जंहिंखे अल्लाह असाई बादशाह तो ॾिए, कॾहिं कंहिंखे आहे कॾहिं कंहिंखे आहे। रब खसणु चाहे त केरु बचाए नथो सघे, रब जे बचाइणु चाहे त केरु खसे नथो सघे। ऐं जंहिंखे रब जेतिरो रिज़्क ॾिए, रिज़्क जा दरवाज़ा रब जे हथ में। इन्नल्लाह यब्सितु रिज़्क़ लिमन यशाअ व यक़दिर। अल्लाह जंहिंजो रिज़्क कुशादो करे, जंहिंजो तंग करे। अॻे जाम पियो खाए, टे मानियूं पियो खाए, हाणे वेले ते हिकिड़ी थो खाए, कंहिं ते अधु थो खाए, कंहिं ते बुखियो थो वेहे। बुख नथो मारे, बंदि नथो करे, घटि करे, कॾहिं जाम त कॾहिं घटि। इहो रब जे वस में, माण्हू जे वस में थोरी आहे। रिज़्क रोज़ी रसाईंदड़ अल्लाह। ईअं कोन्हे सम्झे त हाणे आऊं वॾो माहिर आहियां। जेकॾहिं ईअं आहे, जंहिंजो केरु बि कोन्हे उनखे रब खाराए थो। कूलीअ खे कण, हाथीअ खे मण, इहो अल्लाह जे थो, माण्हू जे वस में ई कोन्हे। अल्लाह जी रहमत एॾी आहे जो बानो रुगो ॿिज पोखे अचे, ज़मीन में विझी अचे, हो बंदि करे आयो मिटीअ अंदरि, पर इन मां रब जी रहमत जी पालूट थी, फसल थिया, अनाज थिया, सभु शयूं थियूं। ज़मींदार सॼे ई तरह थो, जॾहिं बनीअ मां फसल थिए थो। जे बनी वेरानी ख़ुश्क थी वई त पोइ वॾेरो रईस मुंहिंजेरी ज़मींदार सॾिबो ई कोन, छाजो इन ज़मीन जो कमु ई कोन्हे को। फरमाई तुख़रिजुल हय्य मिनल मय्यित, ज़िंदा मां मुर्दा है कढे थो। कुकुड़ ज़िंदा है, बेदो जो जे थी, बेदो मुर्दा है, बेदे में साफ़ वरी बेदो मुर्दा है, कुछ ॾींहंनि खां पोइ वरी इहो बचो थिए थो। व तुख़रिजुल मय्यित मिनल हय्य, मय्यत मां मुर्दा मां ज़िंदा खे कढे थो करे। ज़िंदा मां मुर्दा, कुकुड़ मां आनो, उहो मुर्दो आहे, आने मां बचो, आनो मुर्दा, बचो ज़िंदा, ज़िंदा मां ज़िंदा कढे, इंसान मां बचो, इंसान बि ज़िंदा बचो। इहो रब जे हथ में, सभु ख़ैर भलायूं रब जे हथ में। अल्लाह जो दर छॾे वेंदो त काॾे वेंदो? उहा का जॻह ॾसियो जे रब जी बंदगी न आहे करणी, रब जो दर छॾे वञे, का जॻह ई कान्हे। हर जाइ ते रब जी ताक़त आहे, हर जाइ ते रब जी कुदरत आहे। रब जी कुदरत खां ॿाहिरि नथो निकिरी सघे माण्हू। रात ॾींहं जो मटिजणु, इन फी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़ि वख्तिलाफ़िल लैल वन नहार लआयातिन लिउलिल अलबाब। बेशक आसमान ज़मीन जो पैदा करणु ऐं रात ॾींहं जो मट सट, ॾींहं खां रात थिए, रात मां ॾींहुं थिए, इन में अल्लाह से जो आयात निशानियूं न अकुल वारा लाइ। बेअकुल आहे त कुझु बि कोन्हे। बेअकुल जे आॾो त अंधे जे आॾो रोइण, अखियुनि जो ज़ियान। त बेअकुल लाइ कुझु कोन्हे। अक़लमंद सोचींदो थिए, राति अचे थी, ॾींहुं वञे थो, ॾींहुं वरी वञे थो, राति अचे थी। आसमान ज़मीन जी पैदाइश इहा बि अल्लाह कई आहे। अहिड़ो आसमान आहे, असां तूं जेकॾहिं जॻह ठाहियूं, केॾो बि कारीगर हुजे, ॾिसंदड़ चवंदो भाउ हिते सिध न कई, हिते कई, पर अल्लाह जो ठहियल आसमान ॾिसो, बिना थंबे थूणीअ जे आहे। ऐं कहिड़ा अजीब रंग थो कढे, राति जो ॿिया, ॾींहं जो ॿिया, शाम जो ॿिया, सुबुह जो ॿिया। इनखे शफ़क़ जी लालाण ॾिसो, ॾिसण सां अखियूं ठरियो पवनि। इहा अल्लाह जी कारीगरी आहे, जंहिंमां केरु बि निशान ऐं ख़ुतूर नथो कढी सघे। पर मैं फर्ज़ बसर, वरी वराए ॾिस आसमान में, बरतैन ॿ टे दफ़ा ॾिस, पर बि रब जे कारीगरी में तोखे ज़रे जी का नुक़्स नज़र न ईंदो। असांजी कारीगरी में अची वेंदो, केॾो बि माहिर कारीगर हुजे, पर हुनजी कारीगरी में फ़र्क़ु ईंदो। अल्लाह साईं इंसान खे जीअं पैदा रब कयो आहे, जानवर खे बि रब कयो आहे। अफला यंज़ुरून इलल इबिली कैफ़ ख़ुलिक़त, उठ खे ॾिस रब कीअं पैदा कयो, केॾो कदा। अफला यंज़ुरून इलल इबिली कैफ़ ख़ुलिक़त व इलस समाए कैफ़ रुफ़ियत, आसमान ॾिस कीअं बुलंद कई, व इलल अर्ज़ कैफ़ सुतियत, ज़मीन ॾिस कीअं विछाए छॾी। आसमान जी पैदाइश, ज़मीन जी पैदाइश, उठ जी पैदाइश, उनजो कद क़ामत ॾिस, रब ई पैदा कयो, माण्हू जे वस में ई कोन्हे।
जेको रब खां सवा ॿिए कंहिंजी ताक़त सखे सघे सम्झे थो त वका पैदा त करे ॾेखार, मख त ठाहे ॾेखार। मख बि कोन ठाहे सघे, पर अलाह साईं चए थो भई यसलुबु ज़बाब शया ला यस्तनकिज़ु। मख का शइ खणी भॼी वञे त छॾाए बि न सघंदो, पखी का शइ खणी भॼी वञे त छॾाए बि न सघंदो। ज़ौफ़ तालिब वल मतलूब, जेको घुरे थो ॿिए खां, जंहिंखां घुरे थो, ॿई कमज़ोर आहिनि। इंसान बि कमज़ोर, जेको चए थो हीउ मुंहिंजी सभु कुझु पुॼाईंदो, ऐं जंहिंखां घुरे थो उहो पाण बि कमज़ोर। इंसान जे वस में ई कोन्हे को। पाण खे जेको ॾाढो मुड़ुस थो सम्झे, मथे में सूर जो पएसि पियो किरंदो, पेट में सूर पएसि छड़ियूं पियो हणंदो, इलाज केॾो बि कराए बा छॾे नथो। डॉक्टर जे वस में त कोन्हे को। डॉक्टर बि माहिर, दवा बि भली, पर शिफ़ा हुनजे वस में कोन्हे। इहा रब जी कुदरत आहे, शिफ़ा ॾिएसि या न ॾिएसि। तंहिंजे करे दोस्तो, पखियुनि ॾे ॾिसो, उॾनि था। अवलम यरो इल तैरी फौक़हुम साफ़ातिन व यक़बिज़न। अलाह जे चयो पखियुनि ॾे ॾिसो, उॾनि था, पर खोलीनि था, पर बंदि कनि था, वरी स्टॉप कनि था। इन्हनि खे इहो उॾण जो अंदाज़ कंहिं सेखारियो? अलाह सेखारियो। हाणे इन पखियुनि जे उॾाम खे ॾिसी असांजनि हवाई जहाज़ ठाहिया। अॻे थोरे जो नकल, पखियुनि जे परनि जे अंदाज़ सां हवाई जहाज़ ठाहिया विया। इंसान खे इहो अकुल बि अलाह ॾिनो। असांजी मशीनरी फेल थी वरी किरी थी पए, अब मींहं की मौसम आई, झुड़ आयो, जहाज़ तबाह थी वियो, उहा हालत ख़राब थी वई आहे। वरी अलाह से चए थो दरियानि में ॿेड़ियूं हलनि था, हवाई बहरी ॿेड़ा हलनि था, बहरी जहाज़ हलनि था। इहो एॾे वॾे माण्हू खे 300 काफ़िलनि जो इन बहरी जहाज़ दरिया ते हले थो पियो, इन पाणी में बुॾे बि नथो। नंढड़ियूं ॿेड़ियूं 15-20 खणी तव्हांखे ठटे किंजर में, कराची समुंड में पिया घुमाईंदा, 200-400 वठंदा, ऐं साध बेले सखर में घुमाईंदा। इन ॿेड़ीअ खे हलाईंदड़ पाणीअ ते इहो अलाह आहे, ॿियो कोन आहे। केॾी महिल कंहिं ॿेड़ी में छोलियूं तेज़ अची वेंदियूं, चवंदो आहे हाणे ख़तरो आहे, अलाह खे यादि कयो। उते वरी बि अलाह चए थो दाउल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, उते अलाह अकेले खे पुॼाईंदा, पुकारींदा, रब तूं बचा, हाणे सभु ख़तमु। छो त पक आहे त जंहिंखां असां धीअ पुट घुरूं पिया, जंहिंखां सभु कुझु पिया घुरूं, हिते पुॼी कोन सघंदो। हिते अलाह खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे। इहा रब जी कुदरत आहे। फरमाए वइन लकुम फिल अनाम इब्रा नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैनि फरसिन व दमिन लबनन खालिसा साइगल लिशारिबीन। चौपाए जानवर में ॾिसो, तव्हांजे लाइ नसीहत आहे, इबरत आहे। जेकॾहिं हासिल कयो, चौपाए जानवर में बकरी आहे, मेंह आहे, ढगी आहे, अलाह साईं खीर जो ॾिए थो, छेणे, रत, इन्हनि सभिनी मां फिरी। खीर में त कुझु बि कोन्हे। इन जानवर जे पेट में रत बि आहे, छेणो बि आहे, सभु शइ आहे। खीर में का बि मिलावट कान्हे का। हाणे वाड़े वारा मिलाइनि था, उहा अलॻि ॻाल्हि आहे। केमिकल खीर ॾींदा, उहा अलॻि ॻाल्हि आहे, उहा उन्हनि जी चइबी। उन खीर में खोड़ सारा अजीब नमूना आहिनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे। अलाह जेको इन जानवर मां खीर असांखे ॾिए थो, उन में कुझु बि मिलावट कान्हे का, ऐं उहो असली खीर तव्हां पी ॾिसो। अलाह चए थो साइगल लिशारिबीन, पीअंदड़नि खे बि ॾाढो वणे थो, लज़ीज़ आहे। इहा कुदरत रब जी आहे, इंसान जी आहे न। जेकॾहिं इन जानवर ते नज़र कयो त तव्हांखे रब जी कुदरत यकीन अचे, ऐं इन आसमान ते नज़र कयो त रब जी कुदरत नज़र अचे, राति ॾींहं जे बटिजण में नज़र कयो त रब जी कुदरत नज़र अचे। जेकॾहिं इन्हनि ते तवजो करे इंसान, त रब जी कुदरत नज़र ईंदी न। फरमाए कुल मन यरज़ुकुकुम मिनस समाइ वल अर्ज़ि अम्मन यमलिकु समा वल अब्सार वमन युखरिजुल हय्य मिनल मय्यित व युखरिजुल मय्यित मिनल हय्य। सूरत यूनुस आयत 10। फरमाए केरु थो पैदा करे तव्हां लाइ आसमान ऐं ज़मीननि मंझां, तव्हांखे रिज़्क़ ॾिए पियो अलाह। आसमान मां पाणी मींहुं वसाए थो, ज़मीन मां फल फ्रूट निकिरनि था। अलाह साईं खे ताक़त आहे त अखियुनि जी नज़र खसे छॾे, कननि जी में ॿुधण जी नज़र ख़तमु। अॻे ॿुधंदड़ो हाणे नथो ॿुधे, अॻे ॾिसंदड़ो नज़र ख़तमु थी वई। बम जो आवाज़ पहुतो, आवाज़ ॿोड़ो थी वियो। बिजली जो गिरज किरी, अखि ख़तमु थी वई, अखि जो जेको आहे ॾिसणु ख़तमु थी वियो। माउ पीउ जे मादरज़ाद नाबीनो आहे, ॼाए ॼमंदो आहे, मादरज़ाद गूंगो आहे, ॼाए ॼम गूंगो आहे। माउ बि सही ॻाल्हाईंदड़, पीउ बि ॻाल्हाईंदड़, ॿार गूंगो। हालांकि अकुल त इहो थो चइजे माउ पीउ ॿई सालिमंद, ॿार गूंगो न ॼमे। माउ पीउ ॿई ॾिसंदड़, ॿार अंधो न ॼमे। माउ पीउ ॻाल्हाईंदड़, ॿार गूंगा। माउ पीउ ॾिसंदड़, ॻाल्हाईंदड़, ॿार अंधा। माउ पीउ ॿई गूंगा, ॿार ॻाल्हाईंदड़, फर्स्ट क्लास ॾिसंदड़। गूंगनि मंझां सिधा ऐं सालिम सुबदा ॻाल्हाईंदड़ ॿार पैदा करे, ॻाल्हाईंदड़ ॾिसंदड़नि मंझां गूंगा ऐं माज़ूर ॿार पैदा करे। इहो इंसान जे वस में आहे कोन, रब जे कानून कुदरत में। हाणे जेकॾहिं इंसान
इहो सम्झे त रब जी कुदरत आहे। इन्हनि शयुनि ते गौर कंदो त अलाह जी वहदानियत हिकिड़ा ई सम्झ में ईंदसि। जेकॾहिं तवजो न कंदो त पोइ उनखे त कुझु बि नज़र न ईंदो। फरमाई कुल अराइतुम इन अख़ज़ल्लाहु समअकुम व अबसारकुम व ख़तम अला क़ुलूबिकुम मन इलाहुन गैरुल्लाहि यअतीकुम। अलाह से जेकॾहिं मां तव्हांजी अखियुनि जी नज़र ख़तमु कयां, कननि जो ॿुधणु ख़तमु करे छॾियां, केरु आहे जेको तव्हांखे इहे शयूं ॾींदो मोटाए? अलाह खां सवाइ को ॿियो आहे? को बि न। डॉक्टर चवंदा हुआ लाइलाज आहे, कुझु न थींदो। हाणे कीअं थी वियो? औलाद माई खे न थींदो, हाणे कीअं थी वियो? डॉक्टर जे वस में त कोन्हे न, रब जे वस में आहे। ऐं जेकॾहिं इंसान खे अलाह साईं माण्हू सभु मिली करे तकलीफ़ ॾियणु चाहिनि, रब जे तरफ़ां न आहे त को नथो ॾेई सघे। फरमाई यमसस्क अल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू व इन युरिदका बिखैरिन फला राद्द लिफज़लिह। सूरत अनाम आयत 17। जेकॾहिं अलाह साईं तकलीफ़ ॾियणु चाहे त पूरी दुनिया गॾिजी उन तकलीफ़ खे हटाए नथी सघे। पर जे अलाह जे तरफ़ां भलाई आहे, पूरी दुनिया उनखे मारणु चाहे, विञाइणु चाहे, विञाए नथी सघे। माण्हू जे वस में ई कोन्हे तकलीफ़ ॾियणु। इहो सभु रब जी कुदरत जे हथ में आहे त किथां तकलीफ़ थी अचे, असां वरी माण्हू जे पुठियां लॻा पिया आहियूं। असां चवंदा तो मके जा काफ़िर नबी साईं ईअं चवंदा, तकलीफ़ पहुतनि चवंदा तोखां मिली, भलाई पहुतनि जे असांजे बुतनि ॾिनी। अलाह साईं फरमाए कुल कुल्लुम मिन इंदिल्लाह। ऐं प्यारा पैगंबर चवनि सभु शइ अलाह जे हथ में आहे। भलाई रब जे तरफ़ां आहे, तकलीफ़ रब जे तरफ़ां आहे। पंहिंजे अमलनि जे करे तकलीफ़ अचे थो वञे, बद अमालनि जे करे तकलीफ़ अचे थी। ऐं कॾहिं कॾहिं तकलीफ़ दुनिया में अचंदी आहे बाने जे दर्जत जे बुलंद करण लाइ। इहे सभु शयूं रब जे हथ में आहिनि, माण्हुनि जे हथ में कुझु बि कोन्हे को। अलाह न चाहे दुनिया नथी मारे सघे, अलाह ख़ुशहाली जी दुनिया बदहाली नथी करे सघे। अलाह जे तरफ़ां बदहाली आहे त दुनिया ख़ुशहाल नथी करे सघे। इहो सभु रब जे वस में आहे, इहा रब जी कुदरत आहे। अफरअयतुम मा तुमनून अअंतुम तख़लुक़ून अम नहनुल ख़ालिक़ून। ज़ाल ऐं मुड़ुस जे मिलण सां ॿार थिए, अलाह जो ईअं त कोन्हे। तव्हां था पैदा कयो या रब पैदा कंदड़? जे ईअं शादीअ सां ई औलाद थिया त खोड़ वीचारा बेऔलाद आहिनि। हज़ारे एकड़नि बनी जो मालिक दावत फर्स्ट क्लास कई। 2-3 ॾींहं अॻे वियासीं, उन्हनि बुज़ुर्गनि खे चए पिया नेक बाना आहियो, दुआ कयो रब मूंखे औलाद ॾे। जंहिंखे न गाॾियुनि जी परवाह, न खाधनि जी परवाह, नवाबशाह में अलॻि जायूं, कराची में अलॻि, लाहौर अलॻि, औलाद न आहे। औलाद जे पंहिंजे वस में हुजे त इहो एॾी मिल्कियत हूंदे सभु कुझु वठी सघे पियो न। औलाद अलाह जे हथ में, इंसान जे हथ में। फरमाए त तव्हां शादी करण सां औलाद मिली, ईअं कोन्हे को, अलाह जे तरफ़ां आहे। अलाह ॾिए त ठीकु, न त बसि रब साईं जी मर्ज़ी आहे। फरमाए यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानन व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। अलाह जी मर्ज़ी आहे, जंहिंखे धीउ ॾिए रुगो धीउ ई धीउ ॾिए, जंहिंखे रुगो पुट ॾिए, जंहिंखे ॿई जोड़ा ॾिए, न्याणियूं पुट ॿई ॾिए, ऐं जंहिंजी माईअ खे संड करे औलाद ॾियण जी सलाहियत न आहे, बसि कुझु बि न थींदो। डॉक्टर जे वस में ई कोन्हे जे रब न चाहे। तव्हां खोड़ ॾिसंदा, अबा रुगो न्याणियूं अथसि, रुगो पुट अथसि, कुझु बि न अथसि, न्याणियूं पुट ॿई अथसि। इहे सभु शयूं रब जी कुदरत में आहिनि। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे अलाह जी कुदरत में उम्मीद यकीन रखण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं इहा सभु शइ रब जे तरफ़ां आहे। आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।